अस्सलाम नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में आवां तव्हां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि अरबा ख़मीस जुमे ते राति जो 10 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 2 वॻे, ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 वॻे ऐं शाम जो 4 वारी ख़बरुनि खां पोइ रिपीट टाइम में तव्हां प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआत करी सभ खां पहिरीं मोरा साहब गॾियल क़ौमुनि पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे अब्दुल्ला हुसैन हारून साहब हुकूमत सां पॉलिसी सां इख़्तिलाफ़ रखी ऐं पंहिंजे मामलनि में मुदाख़लत वारनि मामलनि ते एहतिजाज कंदे इस्तीफ़ा ॾेई छॾिया। कीअं था ॾिसो अब्दुल्ला हुसैन हारून साहब जी आम शख़्सियत आहे, उनजी इस्तीफ़ा हिन हुकूमत जी? आम शख़्सियत पंहिंजी जाइ ते, पर थोरो जे बैकग्राउंड में वञूं त हिन जो नालो ॾाढो जेको अब्दुल्ला हारून जी, अब्दुल्ला हारून बि वॾी सर अब्दुल्ला शख़्सियत हारून। हो। सर अब्दुल्ला हारून अंग्रेज़नि जो ख़िताब सर ॾिनल ऐं उनजो 30s ऐं 40s में जी। वॾो कंट्रीब्यूशन हो पाकिस्तान जे लाइ ऐं पाकिस्तान जी सियासत में। जी अब्दुल्ला हुसैन हारून जी जेको असां ज़िक्र पिया कयूं, उनजो सूरत हाल इहा आहे त अपसेट त हुयो मुंहिंजो, छो त संदसि हुन सां ज़ाती तालुक़ आहे त अपसेट हुयो ऐं अपसेट इन हद ताईं हो जो तव्हां हिन मां अंदाज़ो कयो न त हुसैन हक़ानी जी उतां जो एम्बेसडर हो, त उनजे घर में जेकॾहिं का दावत थिए, हू अमेरिका जो सफ़ारतकार हो, ही त गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान नुमाइंदो पंहिंजा इख़्तिलाफ़ त जड़ियूं हूंदा। प्रोटोकॉल वाइज़ उहो इम्पॉर्टेंट आहे। अच्छा, हुसैन पंहिंजो एम्बेसडर वधीक इम्पॉर्टेंट आहे। उनजो रीज़न इहो आहे त एम्बेसडर जो कमु ॿियो आहे, हिन जो कमु ॿियो आहे। हिन जो कमु त यादि इजलास तोले जॾहिं हुसैन हक़ानी साहब खे कहिड़ी तकलीफ़ हुई जॾहिं हुन कम ई डिफरेंस आहे? उहो हुसैन हक़ानी बाय नेचर जेको आहे न उहो हालांकि ज़ाती दोस्त आहे अब्दुल्ला हुसैन हारून साहब, आसिफ अली ज़रदारी साहब जो, जी, पर उहो हिकिड़ो माण्हू आहे न, उहो उन कल्चर जो माण्हू न हो। उन जो पंहिंजो कल्चर हो, पंहिंजी ॻाल्हि हुई। जीअं तव्हां हुन मतिलबु नवाज़ ॾिसो न, इहे माण्हू केतिरा एडजस्ट कनि, फिट इन कनि। नवाज़ शरीफ़ जे दौर में बि सेक्रेटरी हो इंफॉर्मेशन जो, जी, सेक्रेटरी हो, ऐं उनखां पोइ वरी हिन जे दौर में हिननि जो चई थो प्यारो हुसैन हक़ानी जी ॻाल्हि। हुसैन हक़ानी जी ॻाल्हि थो कयां मां। जी, त उहो अलॻि हिकिड़ो तॾहिं इहो रीज़न हो जो अपसेट हुयो ऐं हुन सां हुनजी डीलिंग्स ठीकु न हूंदियूं। बल्कि सदर अचे, वज़ीर अज़म अचे, उते जे दावत करे त हुसैन हारून कोन्हे इन हद ताईं। ख़ैर, हालांकि इहे ॿई न्यूयॉर्क परे कोन्हे वाशिंगटन खां, 2-2.5-3 कलाकनि जो बाय रोड जर्नी आहे, सही, पर उनखे इग्नोर कंदो हो। एनीवे ज़ाहिर नतीजतन हीउ बि कंदो हो। अपसेट त हुयो, 3 साल पहिरियां पूरा कई त मां छॾियां थो, पर पोइ ज़रदारी साहिब ग़ालिबन दोस्ती जो वास्तो ॾेई ऐं तालुक़ थींदो आहे माण्हू जो, उन में उन कंटिन्यू कयो। पर पोइ हाणे शायदि जीअं चइबो आहे त पाणी सर से गुज़र चुका, पाणी मथे खां घणो एतिरो थी वियो जो चवंदा हाणे जान छॾायां, पोइ इख़्तिलाफ़ राय ॾेखारींदे जान छॾाईंदी पंहिंजी। सही, ऐं ख़ैर हाणे कंहिंजी बि का मुस्तक़िल जाइ त कान्हे, ऐं हीअ बि वियो त डेफिनेटली हिकिड़ी टेन्यूअर लाइ वियो ऐं टेन्यूअर खां वधीक रहियो, पर इख़्तिलाफ़ राय ॾेखारे जो आयो आहे त इहो को सुठो सूंह न आहे हुकूमत जे लाइ। हुकूमत जे ख़ासि तौर ते उन्हनि क्वार्टर्स लाइ सुठो सूंह न आहे त माण्हू दोस्त साथी हुकूमत खां केतिरो अॻे जा उहो ईअं छॾे वञनि फ्रस्ट्रेट थी। सही, उहा पॉइंट आहे। अगरि वञो त जेको वेंदो पोस्टिंग ते उहो वरी ट्रांसफर बि थींदो, वापसि बि ईंदो। इहो त हिकिड़ो इहो छो आहे? सदर साहिब जेके वेझा साथी आहिनि उहे तब्दील पिया थींदा रहनि। हाणे थोरे अरसे में जीअं ताज़ो तव्हां ॾिठो हूंदो, कराची डिवीज़नल पीपल्स पार्टी जो सदर फैसल रज़ा आबदी जेको पॉलिटिकल सेक्रेटरी हो सदर जो, उहो छॾियो, सॼे ग्राउंड ताईं आउट थी वियो। बाबर अवान साहब त उहो त कानूनी मामलनि में हुयो। हिकिड़ो ॾींहुं न कमाल था कयो, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो जो बाबर अवान किचन कैबिनेट जा माण्हू आहे, बाबर अवान, रहमान मलिक, ॿ इहे किचन कैबिनेट में हुआ। सलमान फारूकी मिनिस्टर त कोन्हे न, उहो पर्सनल स्टाफ आहे, स्टाफ ऑफिसर आहे, उहो प्रेसिडेंट जो प्रिंसिपल सेक्रेटरी आहे। उहो त ॿी ॻाल्हि आहे न, उहो त हरफन मौला आहे। जी, ऐं उनखां पोइ जेको आहे रहमान मलिक, सलमान फारूकी, उहो त नॉन पॉलिटिकल साइड जो माण्हू आहे, बाबर अवान, ऐं टियों कहिड़ो जेको नंढे तमामु घणो वेझो। हाणे उहे माण्हू जेके आहिनि, उहो बाबर अवान साइड लाइन थी वियो आहे, बल्कि बाबर अवान जेको ही बिल पास थियो आहे तोहिन अदालत वारो, इन ते बि ॾाढो क्रिटिसाइज़ कयो, हिन जो मुंशीअ ग़लति मशवरो ॾिनो आहे। माना उहो बि सोचे सम्झे थो त इहा शायदि कोर्ट उॾाए छॾींदी। छो त ॾिसो, मां तव्हां ॻाल्हि ॿुधायां, कानून ठाहिणु त पार्लियामेंट जो कमु आहे, हिन में को शक कोन्हे, पर बुनियादी नुक़्ता ॾिसणा आहिनि त किथे बुनियादी नुक़्तनि सां त कोन थो कन्फ्रंट करे। तंहिं करे जेके बुनियादी नुक़्तनि सां कन्फ्रंट कंदो हूंदो त पोइ सुप्रीम कोर्ट उॾाए छॾींदी। सुप्रीम कोर्ट खे पावर आहे। ठीकु। हाणे अब्दुल्ला हुसैन हारून साहब चैप्टर कीअं था ॾिसो? विच में त हुनजो नालो त हुनखे सिंध जो गवर्नर बणायो वेंदो, विच में त वज़ीर आला बणायो वेंदो, या का तमामु वॾी अहम ज़िम्मेवारी ॾिनी वेंदी, ऐं सदर साहिब जी तव्हां पाण बि ज़िक्र कयो, सदर साहिब जे दोस्तनि में शुमार थो थिए, उहो माण्हू बि माना। हा ॾिसो न, जहिड़े नमूने हुन इस्तीफ़ा ॾिनी आहे, इख़्तिलाफ़ राय रखंदे, माना त
सुठा तालुकात न रहिया पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ त माना सुठा तालुकात न रहिया, तंहिं करे हिते चैप्टर ते क्लोज़ थियो। जी हिते पीपल्स पार्टी सां चैप्टर क्लोज़ थियो या ज़रदारी साहिब सां चैप्टर क्लोज़ थियो ऑन द फेस ऑफ इट अपेरेंटली जेको ज़ाहिरी तौर ते नज़र थो अचे। हाणे मे बी अची को ॿियो रस्तो अख़्तियार करे, छो त अॻे जॾहिं हिते हो त हुनजो इहो ख़्यालु हो त सिंध में वॾो गैप आहे, सिंध जी मिडिल क्लास लीडरशिप या सिंध जी उहा लीडरशिप जेका सिंध जे इशूज़ ते अॻे त तमामु घणो वोकल हुई ॻाल्हाईंदो, हाणे ॾिसो मोटे त कीअं आहे हुनजो मूड, छो त वॾा माण्हू आहिनि न, वॾा माण्हुनि जी त का ख़बर न आहे, पर हुकूमत में हुयो त वोकल थी ॻाल्हाए, पोइ त हाणे जॾहिं हुकूमती उहिदे तां बि ज़िम्मेवारी हुन खां वापसि वरिती वई या पाण इस्तीफ़ा ॾिनी आहे, जेको कुझु थियो आहे त हाणे त वधीक सिंधी मामलनि ते ॻाल्हाईंदा। हा ॻाल्हाईंदो डेफिनेटली, अॻु में बि जॾहिं बि हूंदो हिन उहिदे ते तॾहिं बि ॻाल्हाईंदो सिंध जे इशूज़ ते। सही, ॾिसूं अचे मोटी छा थो करे, पर बहरहाल इहो मां जीअं चयो सुठो सूण न आहे हुकूमत जे लाइ, इहो हुकूमत जे लाइ सुठो पैगाम बि न आहे त दोस्त नाराज़ थियनि, पर बहरहाल हाणे दोस्तनि जी नाराज़गी जी ॻाल्हि तव्हां कई आहे त दोस्तनि में शुमार मुतहिदा क़ौम मूवमेंट बि हुकूमत सां नाराज़ थी वई आहे। वेझड़ाई में कलेक्टरुनि जो जेके इजलास थिया आहिनि कोर कमेटी जा, उन इजलासनि में हुननि जेका डिमांड कई मुतहिदा क़ौम मूवमेंट त कराची ऐं हैदराबाद ज़िले लाइ मेयर जेके चूंडण जो मुतालबो कयो हुयो, ऐं कराची जे 5 ज़िलनि लाइ हिकिड़ो मेयर हूंदो, उन्हनि डिमांड हुई, ऐं कराची ऐं हैदराबाद जेके इंसानी मामला आहिनि उनजी उहा बि डिमांड हुई त ख़ुदि मुख़्तियार हूंदा मेयर, ऐं उन में सिंध गवर्नमेंट बि जेका मुदाख़िल करण जो राइट न रखंदी। उन ते हाणे चवंदा डेडलॉक पैदा थी वियो आहे। अॼु वरी पंहिंजो मकान इदारनि जो इन में सचाई केतिरे हद ताईं आहे इंफॉर्मेशन में, पर इहो इंफॉर्मेशन एज़ इट इज़ जीअं सचो आहे, एमक्यूएम जी ज़्यादती आहे। अच्छा, एमक्यूएम जी ज़्यादती आहे जो स्टेट विद इन स्टेट कान थींदी आहे। स्टेट त सिंध गवर्नमेंट आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, सूबाई हुकूमत उन्हनि जी आहे, ऐं उते चवनि त जेको आहे सो हैदराबाद ऐं कराची जे इशूज़ में उहे इंटरफेयर न कंदा, त पोइ इहो त सिधो सो पोइ माना माण्हुनि वारी ॻाल्हि आहे त सूबो अलॻि खपे असांखे। इंतज़ामिया माली मामलनि ॻाल्हि इहा आहे न, ॿियो छा, हा, त पोइ इहो ग़लति आहे। एक्चुअली एमक्यूएम मिडिल क्लास जी पार्टी आहे, एमक्यूएम बिल्कुलु शहर में पंहिंजे ॿोली ॻाल्हाइण वारनि में तमामु घणो मक़बूल आहिनि, ऐं एमक्यूएम इहो बि क्लेम करे थी त असांजो सिंधी माण्हुनि में बि रूट्स आहिनि, पर सिंधी माण्हुनि में रूट्स तॾहिं थींदा जॾहिं उन्हनि सां गॾु हलिबो। गॾु कीअं हलिबो त कराचीअ में इंडिजिनस सिंधीज़ आहिनि, उन्हनि जो ओतिरो राइट आहे जेतिरो उतां जे माण्हुनि जो आहे, ऐं हैदराबाद में बि ईअं आहे। इहे सभिनी जेकॾहिं गॾु हलिबो त अॻियां हली का महागी वारी सूरत। तव्हां गॾु हलण जी ॻाल्हि कई ऐं तव्हां ॻाल्हि कई त एमक्यूएम जा ॿारनि में बि रूट्स हाणे आहिनि, पर हाणे जेको वेचारे 2 साल ॾेढ थियो आहे, जेके माण्हू भरमार विया पिए माण्हू एमक्यूएम में, उहे थोरो रुकिजी वियो आहे, वापसि पिया। साईं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त ऑनेस्टली एमक्यूएम जी लीडरशिप जेके कम कया न गुज़िरियल 5 सालनि में या 10 सालनि में, त मिडिल क्लास त चाहे थो त वञे होॾां, ऐं ॿिया बि चङा माण्हू। अवल त कल्चर जो वॾो फ़र्क़ु आहे, हू हिन कल्चर जो अञा एडॉप्ट न कंदो त सिंध जो कल्चर आहे छा। सिंध जो कल्चर भाई बंदी यारी दोस्ती आहिनि, करण सुठा माण्हू बि आहिनि, सभु हिकु जहिड़ा कोन्हनि, ऐं उन में टॉलरेंस हिक ॿिए खे बर्दाश्त करणु उहो एक्चुअली फ़र्क़ु आहे, एक्चुअली इहो वॾो फ़र्क़ु थो विझे। हाणे छा आहे त जेकॾहिं तव्हां उते सिंधी माण्हुनि जी एंट्री बंदि कंदो, तइलीमी इदारनि में एंट्री बंदि कंदो, या नौकरियूं नथो करे सघे केरु माण्हू, या ईअं चयो वियो आहे माण्हू चवनि था कोर्ट था कनि जेको ग़लति आहे, बाबा तव्हांजो हिते छा वञे कराची में, त इहे ॻाल्हियूं ख़राबु आहिनि, इहे हमाहंगी ॾियां कोन थियूं वञनि अॻियां हली। ANP वारा जॾहिं उन सीटूं बि खणनि पिया, वज़ीर बि आहिनि, कराची में हुनजो वॾो वरी कमांड बि आहे, पर पोइ बि शाही से जो मौक़ुफ़ आहे त भई असां हिते कमाइण आहियूं, रोज़ी रोटी लाइ आया आहियूं, असुलु सिंध वारनि जी आहे, कराची सिंधियुनि जी। इहो फ़र्क़ु आहे न, छो त हू हिकिड़ी क़ौम आहे न, क़ौमियत आहे, हुनजो बुनियादु आहे न हिकिड़ो। सही, पठाण जो बुनियादु आहे, पंहिंजी क़ौम अथसि, पंहिंजी धरती अथसि, पंहिंजी ज़मीन अथसि। सही, एमक्यूएम जी पंहिंजी ज़मीन त छॾिया हिंदुस्तान, हाणे हिते आहिनि, हिन धरती खे जेसिताईं ओन न कंदा, ऐं ओन तॾहिं थींदो जॾहिं ज़मीन धरती जे मालिकनि सां बि तालुक बहितर कनि न। इहा त ॻाल्हि कान्हे, जेकॾहिं मूंखे ख़बर न आहे त इन में सचाई केतिरी आहे इन न्यूज़ में, पर जे ईअं आहे त पोइ इहा ज़्यादती आहे। बल्कि आईंदह जो जेको आईंदो आहे सिंध जो, उहो जीपहडी में आहे, नुक़सान में वेंदा, छो त इहो जेको अञा ताईं हलंदो न त जेको चोथों जनरेशन बि मुहाजिर पाण खे सॾाईंदी, भली मुतहदा केतिरो बि चवनि, पर अञा आहे मुहाजिर, उनजो सोच आहे तब्दील थियणु घुरिजे। हाणे इहा ई सोच हुजे जेका रूफ चंडे मोराई जी आहे, एमक्यूएम जी बि सोच उहा हुजणु घुरिजे। हाणे वॾी पार्टी आहे, असां हुनखे डिक्टेट त नथा करे सघूं, मशवरो त ॾेई सघूं था। ठीकु जी। अच्छा, एमक्यूएम जे मकानी इदारनि जे निज़ाम जे हवाले सां अॼु लोकल गवर्नमेंट सिंध हुकूमत जो इजलास थियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ वज़ीर साहिबाननि शिरकत कई आहे। उन इजलास में इहो फ़ैसिलो कयो आहे जेसिताईं मकानी इदारनि जूं चूंडूं थियनि
तेसिताईं निज़ाम जो जेको हले पियो इडाक बुनियादनि ते मकानी इदारनि जो निज़ाम हले पियो उनखे कंटिन्यू रखण जे लाइ 3 रुकनी कमेटी जोड़ी अथऊं जेका इहो वहिंवार हलाईंदी जंहिंमें नाणो कानून ऐं मकानी इदारनि जो सेक्रेटरी शामिल हूंदा उहे सिस्टम खे हलाईंदा रऊफ़ साहब ॻाल्हि इहा आहे त सिस्टम खे एक्चुअली छा आहे त इहो जेको न एडॉकिज़म आहे इहो जेको वरी स्विच ओवर हितां खां हिते हितां खां हिते इहो ग़लति आहे जीअं निज़ाम आहे सूबे जो तीअं हलणु घुरिजे सही हर को पंहिंजा पंहिंजा अख़्तियार सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूदि मकानी इदारनि जूं चूंडूं कोन मकानी इदारनि जूं चूंडूं थियणु खपनि पर ॻाल्हि इहा त सुप्रीम कोर्ट इहो बि त ॾिसे न अदा त लिस्टूं तयारु आहिनि न आहिनि उहे 31 जुलाई ते इलेक्शन कमिशनर साहिब चई छॾियो हल 31 जुलाई ते लिस्टूं तयारु थियूं वरी डीलिमिटेशन ॾिसो न जेकॾहिं वोट घटिया आहिनि मकानी इदारनि जे यूसीस उहो थींदियूं न उहो कंहिंजे बुनियाद ते थींदियूं सही लिस्टुनि जे बुनियाद ते थींदियूं न लिस्टूं 31 जुलाई ते अचनि जेको इलेक्शन कमीशन चयो आहे पर उन खां पोइ वरी डीलिमिटेशन थींदी माना डेफिनेटली डीलिमिटेशन माना तकबंदियूं न ठहंदियूं सही छो त पॉपुलेशन जे बुनियाद ते आहे न सभु सही कुझु तंहिंजे करे इहो त वॾो प्रोसीजर आहे न ऐं इन ते बि हिकिड़ो इलेक्शन कमीशन खे बाक़ाइदा हिकिड़ी अलॻि सां पंहिंजी कमेटी ठाहे इन कम ते बि लॻाराइण पर मकानी इदारनि जी चूंडुनि ॾांहुं हुकूमत पाकिस्तान वारी गवर्नमेंट जो वञण जेको इशारो लॻे ई कोन थो उन जी दिलचस्पी हाणे ज़ाहिर ॾिसो ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त पीपुल्स पार्टी जा मशीर पीपुल्स पार्टी जूं इहो जमहूरियत जॾहिं बि ईंदी आहे न रुॻो पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि कान्हे नवाज़ लीग बि आयो न नवाज़ पावर में रहियो न जमहूरी अलाए छो उन जमहूरियत जो पाण खे चवनि था जमहूरियत जो अलमबरदार चवनि था पर हेठी सतह ते इलेक्शन करण लाइ तयारु न आहिनि अच्छा हालांकि उन जा रिपरिकशन्स के सुठा कोन निकिता आहिनि ख़ासि तौर ते ज़ियाउल जे दौर खां वठी उन में करप्शन जो एलिमेंट तमामु घणो वधियो आहे जेको अचे थो अमीर थियण नथो अचे भाई MP MNA त ठीकु आहे वरी जेके नाज़िम थियनि था वरी जेकॾहिं अॻी बि तव्हां ॾिसो मुशरफ जे दौर में सवाइ हिकिड़े हंधि नाज़िम जे जिन जी रेपुटेशन ठीकु हुई बाक़ी सभु नाज़िम जेके आहिनि से खुलो पैसो वठंदा तंहिंजे करे इहो बि हिकिड़ो इशू आहे त वज़ीर जेके वेठा आहिनि उन्हनि जे विसे में हिसेदारियूं थी वेंदियूं सही वरी नाज़िम पंहिंजो हिसो वठंदो त वज़ीर जो हिसो केॾांहुं वेंदो त हर इहो एक्चुअली छा आहे त निज़ाम जेको आइन आहे आइन खे इम्प्लीमेंट थियणु खपे आइन में आहे त मकानी इदारनि जूं चूंडूं अलॻि आहिनि क़ौमी सूबाई असेंबली चूंडूं अलॻि आहिनि सेनेट जूं चूंडूं अलॻि आहिनि थियणु ईअं खपे पर असां वटि जॾहिं पाण जमहूरी हुकूमतूं आइन जी नथियूं कनि इज़त या आइन मुताबिक़ नथियूं हलनि त पोइ ज़ाहिर आहे त मार्शल लॉ वारनि खे पोइ असां कहिड़ी माहिर ॾियूं अच्छा ॿी ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट मलक रियाज़ ते तोहीन अदालत केस में फर्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे हा ठीकु आहे एक्चुअली हुन त कयो आहे न ॾिसो ॻाल्हि ॿुधो सिधी सही ॻाल्हि आहे त मलिक रियाज़ जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में हुन सिधो सो सुप्रीम कोर्ट खे निशानो बनायो आहे सही थियणु त खपे उनजे करे चङो आहे जो हुन नालो कोन विधुनि इन बिल में जी वज़ीर मशीर वज़ीर आज़म थिया इहे थिया बाक़ी मलक रियाज़ बि माना तोहीन अदालत खां बालातर हूंदो अलॻि पर हिन जो नालो विझी सघनि पिया केपेबल आहिनि छो त फरमाइश त साईं कई फरमाइश कई हूंदई पर किथां थी सघंदो ईअं त हिकिड़े प्राइवेट माण्हू लाइ कानून कोन अवल त हीउ कानून बि उॾी वेंदो जेको लॻे थो उनजो रीज़न चवनि था इहो आहे वकील जेको असां ॿुधो आहे त हिन में बुनियादी हक़नि जी लताड़ आहे अच्छा अच्छा कंहिं पासे जो मलक रियाज़ जो ज़िक्र निकितो आहे त पोइ रहमान मलिक जो ज़िक्र बि तमामु ज़रूरी आहे उनजी ख़ाली जेका सीट थी आहे माना को बि प्रोग्राम पंहिंजे यार जे नाले खां सवाइ न हूंदो उन खां सवाइ मुल्क हली नथो सघे हा इहो त आहे चए थो त मां एॾो अहमियत वारो माण्हू आहियां जो मां सेनेट तां रुॻो ॼां थो पर मां मशीर तव्हां ॾिनियूं पर मूंखे वज़ीर आज़म चए थो रोके वेठो आहे वज़ीर आज़म मुंत थो करे अकेले न जाना हमें छोड़ कर तुम तुम्हारे बिना क्या हम भला हम जिएंगे इहो किस्सो आहे अच्छा हाणे 8 अगस्त ते 9 हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं रहमान मलिक हली वियो रऊफ़ साहब तव्हां की बनेगा तव्हांजो छा थींदो छो त तव्हांखे एॾो फ़िक्र आहे एॾी वॾो हुनखे परेशानी आहे रहमान मलिक कीअं वेंदो वज़ीर आज़म खे नथो छॾे त सदर साहिब न छॾींदो हूंदो तव्हां छा मशवरो ॾींदुसि असांजो जेको सदर साहिब जीअं चवे हा न छो डटे रहो त लॻो पियो जॾहिं मतां ॾिया वई न हेॾे वापसि कोन वापसि कोन ईंदो वापसि अचिणो बि न आहे नई उन माल मटीरियल जेको बि आहे मुल्क खां ॿाहिरि आहे को मसइलो कोन्हे टिकट त वठी आई तव्हां सां ख़ासि ॻाल्हियूं अथसि न तंहिं करे चइनो टिकट 4 बैगूं ॿियो वठण तयारु आहिनि सामान तयारु आहे चलो हाणे अलाह करे चङाई का थिए मुल्क जी बाक़ी हाणे रहमान मलिक हुजे या न हुजे हुन सां फ़र्क़ु नथो पए कंहिं इंडिविजुअल सां फ़र्क़ु न पवंदो ठीकु साईं अच्छा हाणे पंहिंजो ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वरी हिन ते रहमान मलिक साहिब जो ज़िक्र कंदासीं छाकाणि 8 अगस्त ते सिंध असेंबली मेंबर नओं सेनेटर चूंडींदा ऐं उमेदु कयूं था त नओं सेनेटर सिंधी हूंदो या वरी रहमान मलिक साहिब जहिड़ो ई हूंदो उन जी जॻह ते पर इहो मुख़्तसिर ब्रेक खां पोइ मोराई साहिब खां